सोराब खान खैर ताए किए पन पियो आई हनी मुझे बा शाह ज़ैब खां एक वडी गलती थी वही है। वरी केड़ो? इन जो मतलब त सरदारन जी हवेली में भी डार पवण शुरू थी विया। उन करे हानी तोखे एहतियात करण घुर्जे। हिते अचण जो मुझो मकसद इहो ई आहे। मतलब त इंसाफ में मुनाफत करण घुर्जे न कदे भी न। न हानी न मुझो यो मतलब ना है। मुझो मतलब इहो आहे त शेर बहादुर वारा तोखे नुक़सान रसाए सघन था। मुखे केर भी नुक़सान न तो दे सके। मां पांजी हिफाजत करण जाना थी। तो पोइ हानी तू हाणे शाह ज़ैब सां गॾु सुंबल जी हिफाजत करे सघी थी। सुंबल जो ध्यान शाह ज़ैब ॾांहुं ऐं शाह ज़ैब जो ध्यान सुंबल ॾांहुं। ऐं इहा त वॾे ख़तरे जी ॻाल्हि आहे हनी, वॾे ख़तरे जी ॻाल्हि आहे हनी। सरदार घराणे जा माण्हू कॾहिं बि बर्दाश्त न कंदा त हुननि जी इज़त पंहिंजे घर जी चाउंठ टिपी कंहिं ॿिए जी चाउंठ टंगे वञे। जेकॾहिं न हुननि खे ख़बर पइजी वई त सुंबल हिते आहे त हाणे इन जो मतलब त हुनखे मारे छॾींदा ईअं न? सो मां चाहियां थो त तूं हली हुननि ॿिन्ही खे सम्झाए, न त वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। सोराब खान मोहब्बत कॾहिं भी कंहिंसां भी थी वेंदी आहे ऐं माण्हू खे ख़बर भी कोन पवंदी आहे त साम्हूं वारो सरदार आहे या ग़रीब। ऐं मोहब्बत जी सफ़ में सभु बराबरि हूंदा आहिनि। पर हानी वाह ऐं पानी जो मेलाप नथो थी सघे। बाहि पाणी हवा ऐं मिट्टी जे मिलाप सां ई इंसान ठहंदो आहे। हिन करे इन मोहब्बत खे ज़बरदस्ती घटाए त वो वधंदी वेंदी आहे। हुन करे हुन लाइ को रस्तो ॻोल्हणो पवंदो। तूं भी सोच ऐं मां भी सोचां थी। तूं मूंखां नाराज़ आहीं? न पोइ तुंहिंजो मूड छो ख़राब आहे? मुंहिंजो मूड ख़राब हुजे या सही हुजे हिन तोखे छा थो फ़र्क़ु पए? फ़र्क़ु छो नथो पए? मां दुनिया खे त नाराज़ करे सघां थो पर तोखे कॾहिं बि न। तॾहिं हीअं बेरुखी सां थो ॻाल्हाए। मूंखे तो खां सवाइ ॿिए कंहिं जो सहारो कोन्हे को। मां ॼाणां थो तंहिंजे करे तोखे सम्झायां। तूं मूंखे छा सम्झाएंगे? सिंधी तूं नथी सम्झी त मां तुंहिंजे करे केतिरो परेशान आहियां। मूंखे ख़बर आहे त तूं मूंखां नाराज़ आहीं पर तुंहिंजी नाराज़गी अजायो आहे। आख़िर तूं मूंखां नाराज़ छो थी आहीं? मूंखे ॿुधा ख़बर पए तुंहिंजी नाराज़गी जो सबबु छा आहे? बसि ईअं ई। तूं फिकर न कर, मां जल्द तोसां निकाह करे तोखे गॾु वठी वेंदुमि। मां त तुंहिंजे करे कुझु भी बर्दाश्त करे सघां, कुझु भी सही सघां। जॾहिं खां तूं हिन नेणनि में समाई आहीं तॾहिं खां हिन दुनिया में बसि तुंहिंजी तस्वीर समाई। जाॾे बि ॾिसां थो त तूं मुंहिंजे साम्हूं बीठी आहीं। ईअं थो लॻे ॼण मूंखे का नई ज़िंदगी मिली आहे। सोराब जॾहिं का तूं विसामल आई तॾहिं का तर मां हशमत ऐं दहशत ख़त्म थी वई आहे। हनी हनी ऐं
जमाल कराची वञण खां पोइ तर में कुझु मायूसी थी आहे। पोइ हूंदा हुआ त उन्हनि जे हिकिड़े ई तड़के ॾियण खां पोइ धूड़ उॾामी वञी दुश्मन जे मुंहं में पवंदी रही। सच तो चई, जमाल खान जी दहशत हुन ई ॾींहुं ख़त्म थी वई हुई जॾहिं हुन जी मौजूदगी में वॾे सरदार ते हमिलो थियो। उन ई ॾींहुं अधो अधु थी वियो जॾहिं वॾो सरदार अस्पताल में बेड़ो थियो। तो फिक्र न कर, रुगो जमाल खे अचण ॾे। जेकॾहिं मूं दुश्मननि खे चीरे फाड़े फिटो न कयो त मुंहिंजो नालो सोराब नाहे। वालेकुम सोराब खान। वालेकुम सलाम सुंदर। हाँ सुंदर, ॿुधाए कहिड़ी ख़बर आंदी थी? सोराब खान, दुश्मन अदियानी ऐं शाज़ेब वारनि खे अॻुवा जी रितू रिते रहिया हुया ऐं केडवारी हिन इलाइक़े में हिननि खे थमण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि सभिनीनि खे हिकिड़े ई धक सां पूरो न कयो त मां बि बाबे फ़कीर जी दीन आहियां। सभिनीनि खे लोहे जो कोटनि मां गोले गोले कढंदसि ऐं हिकिड़े हिकिड़े खे मौत जे मुंहं में ॾींदसि। तव्हां रुगो दिलि चाहे कयो। ॾिस, अॻ में तूं मूंखे चवंदो हुएं, अॼु मां तोखे चवां थो, हितां निकिरी हलूं त सुठो आहे। छो त सुंबल खे अगवा करे हिकु नई दुश्मनीअ खे जनम ॾिनो आहे। इहा दुश्मनी पाण खे विरास महांगी पइजी सघे थी। न दा साईं, शेर बहादुर हाणे कॾहिं मैं मरण खां बिना हितां वापसि नथो वञी सघे। मूंखे लॻे थो त अञा सोराब खे शक आहे। जेकॾहिं पक थियसि न, उहो विज वांगुरु पाण जे मथां अची करकंदो। एतिरा भाड़ा न आहियूं जो सोराब खां टिजो। हूअं बि सरदार जे वञण खां पोइ हू हाणे खोखलो थी वियो आहे। मां बि हिनखे न छॾींदुसि। हा साईं, तूं त कम भूखा नहीं, वॾो कंधार आहीं जो दुनिया तोखां डिॼे थी। अड़े गरीब जा ॿार, कॾहिं कंहिंजा हथ कोन लॻा अथई, तॾहिं त ईअं थो चईं। जेकॾहिं ही ज़र खान न हुजे न, इहे माण्हू सरियां जेतिरा दाणा करे ज़मीन में छटे छॾनी, पोइ ख़बर पवंदई दुश्मनी छा आहे। अञा उहो पुट मां ॼणियो ई न आहे जेको शेर बहादुर खे ख़तमु करे सघे। हुनजा हथ न भई छॾियां। मूंखे इहा तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। तूं चवण छा थो चाहीं ऐं तूं छा थो चाहीं? हाँ, संभल के चाहियां थो ऐं हुनखे हासिल करण ई मुंहिंजो मक़सदु आहे। हाणे मूंखे पंहिंजे बाबा साईं जे घर छॾे अच। हाणे तुंहिंजो ॿियो केरु बि कोन्हे, बसि आऊं आहियां। अबो आहे जेको मूंखे पंहिंजी जान खां वधीक प्यार कंदो आहे। हाणे तोखे हिते वेही ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं गुज़ारणा आहिनि। ईअं तूं छा पियो चईं? सच थो चवां, बुख उन ते हाणे तोखे हिते ई रहणो आहे। पर मूंखे तुंहिंजो सहारो खपे। छा कयां तोखे? कीअं सहारो ॾियां तोखे? ॿुधा, पोइ मां कंहिंजे लाइ रहां? तोखे मुंहिंजे लाइ रहणो पवंदो। मूं तोसां मरण जीअण जा वाइदा कया आहिनि। मूं त पंहिंजा सभु ख़्वाब ख़तमु करे छॾिया। हिते इंसाननि जी का बि हैसियत न आहे। हाणे मां जानवर सां गॾु न थी रही सघां। संभल संभल, बे ॻाल्हि न ॿुध। संभल 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 संभल, बे ॻाल्हि न ॿुध। बे संभल, बे ॻाल्हि ॿुध। ईअं अकेलो जंगल लाइ वञणु सही न आहे। ॿुध ॿुध मुंहिंजी ॻाल्हि।
शाहज़ेब, शाहज़ेब, जा भा, अखियूं त खोल, जवाब त दे। जा मौला, ही ज़ुल्म कंहिं कयो? शाहज़ेब, मूंखे ॿुधा त सही, ही तोसां ज़ुल्म कंहिं कयो आहे? सुंबल, कसम है तुझे बेगुनाह खून जो शाहज़ेब, जेकॾहिं मूं तुझे कातलनि खां तुझे खून जो हिसाब न वरितो तेसि ताईं मूं ते खाइण पीअण हराम आहे, हराम आहे खाइण पीअण। मां उन्हनि कातलनि जो ॼण बच्चो ई रुलाए छॾींदुसि जिन जिन मूंखां मुंहिंजो भाउ जुदा कयो आहे। ज़ालिमो, सुराब तहां खे ओसी ताईं न छॾींदो जेसि ताईं तहांजे नस्लनि खे नेस्तो नाबूद न करे। विरास, तोखे ज़रूरत कहिड़ी ॿिन्हिनि खे मारण जी? त साईं, इहो मुंहिंजो उसूल आहे, जेका शइ मुंहिंजी नथी थी सघे मां हुनखे ॿिए जो थियण बि न ॾींदुसि। ऐं जेकॾहिं कंहिं हिक खे मारियां त ॿियो हुनजी क़बर ते मातम करियां। ऐं इहा बाहि मुंहिंजे अंदर में भड़कंदी रहे, हा न हूंदी ऐं न ई खुखंदी। जेको इहा ॻाल्हि ॿुधंदो न पाण खे ॾोही सम्झंदो। बसि त साईं, हाणे जेको थियो सो थियो, हाणे रुॻो इहो ॿुधाए अॻिते छा कजे? विरास, ॿ रास्ता आहिनि, या तो मुंसती मुकाबलो कजे, पोइ मरजे या मारजे, या ही तरह छॾे हलियो हलिजे। एॾी वॾी ग़लती त कान कई आहे जो मुल्क ऐं तर छॾे वञो। इहो हिकु दुखोल ऐं तुंहिंजो रोज़ाना जो मामूल आहे, पर तो मामूल खां हटी करे ग़लती कया, हिन जी सज़ा मौत आहे, मौत। सोराब हाणे पाण ॿिन्ही मां कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदो। इहो छो नथो चई त तूं हाणे मौत खां डिॼी थो, ऐं मौत खां डिॼण वारा दुनिया में कॾहिं बि कामयाब न थींदा। न बिरास न, ही ज़रखान बुज़दिल न आहे, अकुल वारी ॻाल्हि थो करे, पर जेकर नथो मञी न, जॾहिं धक लॻंदो न, पोइ तोखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। सौरभ, मां तुंहिंजी परेशानी खे सम्झां थी। हानी, जेकॾहिं केरु मुंहिंजे परेशानियुनि खे सम्झे हा त मूंखे ईअं अकेलो न छॾे ॾींदा, मुंहिंजी परेशानी दूर कनि हा, पर ईअं केरु न कयो। ॾिस सौरभ, तोखे शायदि ख़बर न आहे त मां तुंहिंजी इन परेशानी खे हल करण जे लाइ केतिरी परेशान आहियां, पर तुंहिंजी इन परेशानी खे हल करण जे लाइ कुझु परेशानियूं आहिनि। मां तोखे कीअं सम्झायां? त पोइ तव्हां सभु मूंखां छो था पुछो? परेशान त ई न थियो, मूंखे परेशानी रहण ॾियो त बहितर आहे। ईअं बि नथो थी सघे त जमाल ख़ान जो दोस्त परेशान हुजे ऐं मां ईअं ख़ामोश थी वेही रहां। न, मूंखां ईअं कोन थींदो। तोखे परेशान ॾिसी सौरभ, मां पाण परेशान थी वेंदी आहियां। हानी, जेसि ताईं मूंखे सुंबल ऐं शाहज़ेब जा कातिल नथा मिलनि तेसि ताईं मां परेशानी हूंदुसि। जेसि ताईं मां हुनजे कातिलनि खे ॻोल्हे हुननि खे सज़ा न ॾियां तेसि ताईं त मां ख़ामोश न रहंदुसि ऐं मां परेशानी रहंदुसि। उहो मिलंदा, उहो ज़रूर मिलंदा, तूं दिलि जाए कर। चवंदा आहिनि न त खून ऐं कतूरी लिकण जा न आहिनि।
शेर बहादुर खान सुंबलें शाहज़ेब जो क़त्ल करे तमामु घणो परेशान आहे। ओए हाणे छा कजे? ॿुधो आहे त ॿई बलोचिस्तान वञण जी तयारीअ में आहिनि। सोराब छॾींदमि त वेंदा न, उन्हनि खां लिखी बि वञी सघनि था। पर उहे कोन छॾींदनि। ज़र ख़ान ऐं शेर बहादुर खान वारा एतिरा भाड़िया बि न आहिनि जो सोराब खान वारनि जे डप खां ॿाहिरि न निकिरनि। हू जवान आहिनि, जवान, ऐं जवान किथे बि बेडपो विढ़ंदा आहिनि। जवान किथे बि बेडपो अची वञी सघे थो। मूंखे हिकु ॿियो डपु आहे। कहिड़ो डपु? बलोचिस्तान में सोराब वारनि ते हमिलो न थिए। न, ईअं कॾहिं बि न थींदो। उते जी संगत तमामु घणी मुड़ुस माण्हू आहे ऐं उहे हिननि खे मरण कोन ॾींदा। ॿियो त उन्हनि खे ख़बर ई न आहे त हितां कहिड़ो मसालो करे निकिता आहिनि। पोइ तूं वेंदे? हा, जॾहिं सॾु थींदो त हलियो वेंदुसि। संगत तां त सिर्फ़ु क़ुर्बान आहे। ठीकु आहे बिरास, जेकॾहिं तव्हांजो इहो ई ज़िद आहे त पाण पोइ कुझु ॼाणा बलूचिस्तान निकिरी था हलूं। पोइ जल्दी कर, जेकॾहिं दुश्मन खे ख़बर पइजी वई न, विचीअ में पइजी वेंदा। इन खां अॻु जो असांखे सबक़ सेखारनि, पाण उन्हनि कहिड़ो सबक़ सेखारींदासीं, समूरी ज़िंदगी यादि रहिजी। विरास यादि त कंदो, असां बलूचिस्तान में वेही उन्हनि ते हमिलो कंदासीं, उन्हनि खे अहिड़ो नुक़सानु पहुचाईंदासीं जो यादि कंदा। ज़र ख़ान ज़ोरे, कुलाच ज़ोरे, ॿिया मरी भी था ताजी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे। ॾिसांडी, तूं हिकु औरत ज़ात आहीं, तोसां असांजी का दुश्मनी न आहे। असांखे वञण ॾे। दुश्मन त मां आहियां, तव्हांजो मौत मुंहिंजे हथां लिखियल आहे। मां तव्हां सभिनी सां अहिड़ो हशर कंदसि, तव्हां यादि कंदो। छोकिरी, असां जंहिंसां दुश्मनी कंदा आहियूं हुनजो ॼण बचो रुलाए छॾींदा आहियूं। ॼण बचो मां तव्हांजो रुलाईंदसि, तव्हां यादि कंदो, तव्हांजी सॼी नस्लूं यादि कंदियूं। अॼु तुंहिंजी हयातीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। तोखे मारे पोइ जमाल ऐं सोराब जो सिर खणंदुसि। जमाल खान ऐं सोराब जबल आहिनि, जबल। न जबल टुटी सघे थो, न बोरा बोरा थी सघे थो। असां हिन जबल खे चोरे फोरा फोरा करे छॾींदा आहियूं। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं सोराब खान ऐं जमाल जो कुझु बि नथो बिगाड़े सघी। बता साईं, हाँ समझा तो उन्हनि गोलियूं ख़त्म थी चुको आहिनि। अचु हलो। मुंहिंजी ॻाल्हि सही थी न, ॿई ॼणा निकिरी विया ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ छॾायो अथनि। बाक़ी कंदार मुड़ुस आहिनि, वीणा न आहिनि। ज़र ख़ान ऐं शेर बहादुर खान ते जंहिंजी बि नज़र पवंदी आहे उन खे पंहिंजो मौत यादि ईंदो आहे। जेकॾहिं तोते हिते हमलो थियो त फिक्र न कर, पाण बि हकल में हकल करे हमलो कंदासीं। भाड़ियनि वांगुरु राति जी उंधाईअ में वार न कंदासीं।
ॾींहं ॾिठे जो हकल में हकल ॾेई हुननि ते गोलियुनि जी बरसात कबी। गोलियुनि जो आवाज़ ॿुधी हाँ फाटी पवंदनि। पोइ कफन ॾियण वारो बि कोन हूंदनि, तड़पी तड़पी मरी वेंदा। बिल्कुलु ईअं ई थींदो, ॾाढो बुरो असर थींदनि। सोराब खान वारा उन्हनि खे अहिड़ो धक हणंदा जो उबासी बि न ॾेई सघंदा। असां ज़र खान वारनि जा सजण आहियूं ऐं सजण कॾहिं बि नुक़सान न ॾींदो आहे। वो तो घणी कोशिश कई पर कमीड़ा निकिरी विया। हूंदा किथे हिते ई हूंदा, जीअं मिलंदो हिकिड़ी गोली सां मारे छॾंदसि। हानी हानी हाणे हे ॾुखिया हथ चढ़ंदा। छो? इहो हिन लाइ जो हू हाणे हिन तर में न हूंदा, हू ही तरी छॾे विया हूंदा। हनी भेण, सोराब सच थो चवे, हू ही तर छॾे बलोचिस्तान हलिया विया आहिनि। इहो तूं छा पियो चई? सच थो चवां, मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। हू अलाए छा मूं छा पिया चवनि। सौराब, मां तोखे इहो ई मशवरो ॾींदसि त तूं हुननि जे पोयां वञ ऐं हुननि खे सोलो सिधो सबक़ ॾेई अच। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।